अस्सलाम वालेकुम दोस्तों स्टार एस टी तरफ़ां सभिनी दोस्तनि खे भली कार। दोस्तों जीअं त किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई ऐं सभिनी जो ॼातल सुञातल फ़नकार आहे। दोस्तों मुमताज़ मौलाई फ़नकार थियो, मशहूरु थियो, पब्लिसिटी माणी, पर हुन चइनि खे बि फ़नकार करे छॾियो। अचो त ॾिसूं। जी दोस्तों कीअं लॻो ही फ़नकार। दोस्तों ही मुमताज़ मौलाई जो परस्तार है। शिकारपुर में चौकनि ते चौराहनि ते सदाई मुमताज़ मौलाई जा गीत ॻाईंदो रहंदो आहे, छो त हिन जो इश्क़ आहे मुमताज़ मौलाई सां। पोइ चाहे को ॿुधे या न ॿुधे, पर ही पंहिंजे इश्क़ में ऐं पंहिंजे जनून में हमेशह मुमताज़ मौलाई जा गीत ॻाईंदो आहे, पर को उनखे सम्झंदो न आहे। जी दोस्तों कीअं लॻो?